नाज़रवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के लाड़काणो में खबर ईंदड़ लाड़काणे वेझो ॻोठ वॾा महर में एएसआई समेत 2 एहलकारनि जी शहादत वारे मामले ते महर बिरादरी जे चङनि मुड़सनि ऐं इलाइक़े वासियुनि ते बदल सवई माण्हुनि ते बदल मेड़ मिंत काफ़िलो खणी शहीदनि जे वारसनि वटि पहुची विया। दीदार जतोई लियाकत महर ऐं सैयद ज़ाहिद बुखारी जी अॻवानी में मेड़ ॻोठ शादन जतोई में शहीद सिपाही नवाब जतोई जे वारसनि सां मिलियो ऐं साॻियो मेड़ ॻोठ हुसैनाबाद में पहुची शहीद एएसआई मुज़फ़र कोसो जे वारसनि वटि बि पहुता। ॾोह मनी मेड़ थी पहुता आहियूं, हिसाब ॾियण लाइ तयार आहियूं। ॻाल्हियूं कयो मेड़ जे शहीद एहलकारनि जे वारसनि के मिंत शहीदनि जे वारसनि मेड़ के कुछ ॾींहंनि में सलाह मशवरो करे वर्दी ॾियण लाइ मोहलत तलब करे वरिती। शहीद नवाब जो भाउ सुभान जतोई चवणु आहे त 200 माण्हुनि ते बदल मेड़ आयो हो। चङनि मुड़सनि खे कुछ ॾींहंनि में वर्दी ॾियण लाइ चयो है। वाज़े रहे त 13 दिसंबर ते ॻोठ वॾा महर में चढ़ाई दौरान मुबैना ॾुआरी राजू महर मारिजी वियो हो। राजू महर जे वारसनि फायरिंग करे एएसआई समेत 2 एहलकारनि के शहीद कयो हो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।